नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खडड़ो खां ख़बर ॾींदा हलूं त खडड़ो जो 1100 ॿारनि वारो मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल ज़बू हाल जो शिकार है। बिल्डिंग जा केतिरा ई कमरा ढही पट पियल आहिनि, केतिरा ई कमरा ज़बू हाल बणियल आहिनि। मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल है। सभई ॿारड़ा सख़्त सीउ में खुलियल आसमान हेठि तइलीम हासिल करण ते मजबूर आहिनि। ॿारनि खे पीअण जे पाणी ऐं वॉशरूम जी सहूलियत बि न आहे। दाहूं कूकनि बावजूद बि को ऑफिसर लड़ी न आयो है, न वरी को चूंडियल नुमाइंदो स्कूल जे उस्तादनि ऐं शहरियुनि जो अवामी न्यूज़ खे दाईंदे चयो आहे त असांजा गुलनि जहिड़ा मासूम ॿारड़ा सख़्त सीउ में खुलियल आसमान हेठि तइलीम विराए रहिया आहिनि। असांजा जेके बि चूंडियल नुमाइंदा MPA MNA मातली माओ वारो सलूक करे रहिया आहिनि। असांजे मासूम ॿारनि जी ज़िंदगी दाव ते लॻल आहे। असां सिंध हुकूमत ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो करियूं था त असांजा मसइला हल कया वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।